वरे वजीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त आदमशुमारी जे नतीजनि बाबति सूमर ते ॿीहर इजलास थींदो। 2017 जे आदमशुमारी ते सभिनी खे ख़दशा आहिनि। वफ़ाक़ नई आदमशुमारी कराए। मकानी चूंडूं बि नई आदमशुमारी ते करायूं वेंदियूं। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वरे वज़ीर मुराद अली शाह चयो त सीसीआई इजलास में मूं सिंध जे इस्पतालुनि जो मामिलो उथारियो। वज़ीर आज़म चयो त सिंध हुकूमत इस्पतालूं पाण हलाए। कुझु माण्हू वज़ीर आज़म खे ग़लति मशवरा ॾेई रहिया आहिनि। वरे वज़ीर चयो त वफ़ाक़ सूबनि खे ॾियण बदिरां रुॻो खसण में पूरो आहे। वफ़ाक़ 3 सालनि में सूबनि खे छा ॾिनो आहे? वफ़ाक़ टैक्स ओगाड़ी बावजूद फंड नथो ॾे। वफ़ाक़ रेवेन्यू बहितर नथो करे त सॼी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत खे ॾे। वरे वज़ीर हिकु सवाल जे जवाब में चयो त जहांगीर तरीन बाबति फ़िलहाल कुझु नथो चई सघां। जहांगीर तरीन घणा ॾींहं हाणे PTI में न रहंदो। हुन चयो त वफ़ाक़ टैक्स ओगाड़ी बावजूद फंड नथो ॾे। गुज़िरियल 3 सालनि में मुल्क अंदरि तरक़ी जी शरह ॿुड़ी आहे। वरे वज़ीर चयो त मेहरान हाईवे वॾो मंसूबो आहे। ईंदड़ साल मुकमल थी वेंदो। ॿ ॾींहं कारोबार बंदि करण जो फ़ैसिलो NCOC में थियो।